खानो तहां जी दाह मिली आहे दाह। तां वरिया केड़ी तां जगा तव्हां के मिली? कालू चए थो त न न बाबा एड़ी गाल ना है। माच करे भी वरन के गालाइण दे। गाल कयो मूसा खान त असां जे तरफ खां तव्हां के केड़ो कंटो लगो आ? कालू चए थो त मूंखे खानू वारन डोड़ायो आहे। एड़ी गाल ना है मूसा खान, असां जे तरफ खां का बेगराई ना थी। बाक़ी जगह तव्हां माण्हू असां जे पाछोले खे ॾिसी ऐं भॼंदा त पोइ असां जो केड़ो ॾोह? हाँ कालू खानू छा पियो चए? बाबा साईं उन डी बंदूक बा खई ने मु समझो लाए मुझे पोए होना लाए छा। अरे कालू तोखे मारण लाइ का बंदूकनि जी ज़रूरत पवंदी? तो जैसा कढण लाइ त असांजी ज़मीन जा माखोड़ा ई खोड़ा आहिनि। मूंखे त पहिरियों ई शक हुयो त ही निभागो सर जो खड़को ॿुधी भॻो हूंदो। छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। तव्हां ॿियो ॾियो हाल हाल मूसा खान, त वक़्तु कीअं पियो गुज़रे? बस खानो अॼुकल्ह चिंता आहे त सिर्फ़ दिलावर खान जी, बाक़ी सब ख़ैर आहे। मूसा खान दिलावर खान ॾाढो थधो माण्हू आहे। उनखे शिकस्त ॾियणु ॾाढो मुश्किल कमु आहे, मुश्किल। हा जेकॾहिं हू तकड़ में को कदम रखे त पोइ ई को मार में अची सघे थो, पर दिलावर खान त सोचे समझी हर कदम रखंदो आहे। इन करे उनखे शिकस्त ॾियणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे मूसा खान, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। खानो असां चाहियूं था त इन कम में तव्हां असांजो साथ ॾियो। न कमाल खान न, मां तव्हांजो साथ हिन कम में नथो ॾेई सघां। खानो दिलावर खान खां एॾो लाराई पियो। लहराया कोन पियो, पर जॾहिं मुंहिंजी दिलावर खान सां का बि दुश्मनी नाहे त पोइ मां विच में हाँ छो अचां? असांजे करे तव्हां सां बि त मुंहिंजी एॾी गहराइपन नाहे मूसा खान। पोइ तव्हांजे करे मां कंहिं मोतबर माण्हू जो खून छो कयां? न मूसा खान न, मूं मां इहा उमेद कॾहिं बि न रखजो। हा असां ईअं ई मज़ाक पिया कयो। दिलावर खान खे मारण लाइ असां पाण ई काफ़ी आहियूं। न कमाल खान न, तव्हां ऐं असां ॿई दुनियूं गॾिजी बि ज़ोर लाईंदासीं न तॾहिं बि दिलावर खान लाइ काफ़ी न आहियूं। भोए जो किलो नाहे दिलावर खान जंहिंखे तव्हां एतिरो ताक़तवर समझो पिया। मूसा खान तव्हां दिलावर खान खे आज़माए चुका आहियो। बचकर तव्हां उन खां शिकस्त खाई चुका आहियो, पर पोइ बि तव्हां उनखे मञो कोन था। खणी जो दिलावर खान असांजो सजण नाहे, पर पोइ बि मञणो पवंदो त हिन जूए तर में उन खां वधीक ॿियो को बि ताक़तवर माण्हू कोन्हे। जेकॾहिं दिलावर खान पंहिंजीअ ते अचे न त घणनि जा थाणा कढी छॾे। हा हलूं बाबा साईं। हा कमाल खान हाणे हलणु ई खपे। चङो खानो यारो यारी यारो यारी। खान इहा ॻाल्हि हिननि खे न वणी। वणेनि या न वणेनि, पर अकबर जेको मुड़ुसु हूंदो उनखे दाद ज़रूर ॾींदासीं। पोइ इहा ॻाल्हि कंहिंखे बुरी लॻे या चङी। केरु मो? हाँ बाबा साईं बिल्कुल सही था चओ, बिल्कुल सही। हलूं हलो
मां गुलाम कादिर अरे तोखे कर नाग खाधो जो तू अचे हिते पतो आई तोड़े आयो आहियां मजू तोड़े आयो आहियां मूं ॾे हा मजू हा ॻाल्हि कर कहिड़े मक़सद लाइ करे आयो आहीं ॻाल्हि इहा आहे त कारो ना गुलाम खतर ना मां ये थंडम जो तो वो तो पियो नालो मचू आहे मचू के माफ ना है कदो मजू जेको करणो थई हाणे कर रात सुणीए कारे जो निकाह थई निकाह रात थियण खां पहिरियों आई मां कारे के मुकाम भेरो कदम जो तो मौत तो पियो नालो मचू आहे मचू के माफ ना है कदो जो कभी मुझे फैसले के खिलाफ भी दो उनके मौत नसीब थी दो मौत बाकी छा था भजन तो थजे बाबा साईं तो हलाए वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे असली वॾी ख़ुशख़बरी आहे बेनाने जी दुआ सां अरे फाट भी सही बाबा साईं हींअर मां अचां पोइ इते रखीस हाणे ख़बर पवंदी असांजे दुश्मनन खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर छा सलाह थो बाबा साईं छा सलाह थो कमाल खान सलाह वरी कहिड़ी होॾां फोन करे सूबेदार सिकंदर खे घुरायां थो हेॾां पाण पंहिंजा हमरा वठी हलूं था कोई देर न कयो बाबा साईं देर न कयो जल्दी पहुचण जी कयो सिकंदर खान न त वॾो नुक़सान थींदो वॾो नुक़सान अकबर जांच करे आई जी खाना रात उते छॾे विया आहिनि जेकॾहिं मूसा खान तरफ़ दोस्तीअ जो हथ न वधाया न त इहो थोरो न कयांसि पर यार जेकॾहिं दोस्ती जो हथ वधायो पिया आहे त इहो थोरो करे था छॾियूंसि बाबा साईं इहा ख़बर त भला ॿुधायो अॼुकल्ह मूसा खान जे मथां कुर्ब कुझु वधीक पिया थियनि भला छो बाबा अरे यार रमू तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे अकबर जी खाना अकबर हीअं कर तूं तां निकिरी वञ ऐं इहो ॾांद मूसा खान ताईं पहुचाए अचे ऐं चवींसि त ही खान जे तरफ़ां तोहफ़ो अथई तोहफ़ो न बाबा साईं ईअं न कयो बाबा राति वञी छॾे अचिजो जेकॾहिं अकबर हींअर सॻु सूधो वियो त किथे मूसा खान पंहिंजो हंग न मटाए बाबा हा खाना रमू सही पियो चए किथे ईअं न थिए त असांजी चङाई असांजी ॻिची में पइजी वञे मूसा खान असां सां फिटाइण जी ज़रूरत न कंदो छो त असां मूसा खान सां चङाई था कयूं हिन लाइ जो हुनजी रहियल खुहियल इज़त बची वञे ऐं हिन मुआशिरे में मूसा खान जो कंध ऊचो थिए ठीकु आहे खाना चवीं थो त मां वञा थो अचु रमू बाबा अली अकबर तव्हां अकेला न थींदो बाबा अड़े रमू वञण लाइ मां टिॼां कोन थो पर ॾांद कराईंदो केरु अरे रमू जी बाबा बंदि करे वञीस हज़ूर बाबा उथो त हलूं इधर चलो बाबा
Vieros de. Henry mesni ke ya Vale, vale, no, repite será que os. Zagat, Henry mesni ke tha घणा मूंखे मां बचायो हाणे तोखे ख़बर पवंदी बेटा ॾे जी भाषा हाणे ॾिसी छा थो इन ग़लती करण खां पहिरियां ई तूं 1000 बार सोची आ त मूसा ख़ान जो वेर कारीअ ते पेर आहे कारीअ ते पेर वठी हलो हिन कुते खे त हिनखे ॿुधायूं वरी त मूसा ख़ान सां वेर पाइण अंजाम छा थींदो आहे हल हल बाबा साईं अकबर के मूसा खान वारा बधे खड़ी आ बाबा चंबो जो ज़ीपड़ पे पे हमरा आगे मारे छड़ींदा बाबा हिम्मत क्यों बाबा हलो तो छड़ायूं मूसा खान तो तमाम गलत कयो आहे तमाम गलत तो मुझे सब्र के कमजोरी समझी वेठे कमजोरी और तो के खबर पौंदी तो खान केतरी ताकत रखे तो केतरी ताकत छो त खान खुली हिक हणाईंदो आहे हिक वारिस खान जेकर साम्हूं असां अदावत सां विढ़ंदा रहियासीं त कॾहिं बि ख़तम उनखे न करे सघंदासीं त करे मां तोखे जीअं चयो आहे ईअं ई कर पर हाकिम खाना मां दिलावर खान सां एॾो वॾो धोखो नथो करे सघां पोइ खण बंदूक हाणे मूंखे इहो कमु नथो करे सघे त मूंखे मार न ठीकु आहे हाकिम खान मां तुंहिंजी दोस्तीअ जी ख़ातिर इहो ज़हर जो ढुक बि पीअंदुसि हाकिम खान पीअंदुसि बाबा साईं कुछ गाल समझ में आई कुछ न जेका गाल समझ में आई उहा ही करे छॾ इहा ई गाल समझ में आई आहे त वारिस खान हाकिम खान सां मिली तोखे धोखे में माराइण चाहिनि था बाबा साईं
मुझे पेरनि ठो ज़मीन निकिरी वई आहे ऐं तव्हां खिलो था। खिलाने करे पियो हकीम त अञा ताईं सिधी या अणसिधी तरह अहिड़ो जवान पैदा थियो ई नाहे जेको दिलावर खान जे मथां हथियार सिधा करे। वरी भी बाबा साईं थोरो ध्यान जरूर रखिजो। बेफिक्र थी हकीम, बेफिक्र थी। शींह जो शिकार करण गिदड़ जे वस जी ॻाल्हि ई नाहे। ॿियो ॿुधाए? ॿियो केरु आहे बाबा साईं? चइबो त हाकिम खान वारिस खान वटि पहुची चुको आहे। जी बाबा साईं। त पोइ जल्द मूंखे बि दावत ॾेई घुराईंदा जे दोखो ॾियण जो सोचियो अथऊं त। मूसा खान खड़ो! मां चवां थो अकबर मां हथ कढ हथ अकबर मां, न त मां हिते लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि। ढेर। हा हानो जेकॾहिं ग़लतीअ सां बि हिकिड़ी गोली हलाई अथई न त हिन रिपीटर जा 8 कारतूस तुंहिंजे दिमाग़ में लाए छॾींदुसि। दिमाग़ में तुंहिंजो दिमाग़ कुत्तनि खे बि खाइण लाइ नसीब कोन थींदो। बस बस कमाल खान, बस समझाए मूसा खान पंहिंजे बलूगड़े खे, समझा त किथे तुंहिंजे पुट खे कफन बि नसीब न थिए। हानो कमाल खान मूसा खान जहिड़े शींह जो पुटु आहे, शींह जो। हिन जो शिकार तो जहिड़ा गिदड़ छा कंदा? त पोइ संभाल पंहिंजे पुट खे।